अस्सलाम वालेकुम, मां ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त पंहिंजो टॉपिक हले पियो डिज़ीज़ जो, ह्यूमन हेल्थ एंड डिज़ीज़ जो। कल्ह पाण हिन में कयो हुयोसीं त बाबा इन्फेक्शियस डिज़ीज़ कहिड़ा हूंदा आहिनि, नॉन इन्फेक्शियस डिज़ीज़ कहिड़ा हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन मां पोइ वरी पाण जो त ॿिया क़िस्म निकिरंदा, त जेके बक़ाया क़िस्म आहिनि टाइप्स आहिनि डिज़ीज़ जा, उहे पाण ॾिसंदासीं। अॼु आख़िरी पार्ट आहे हिन चैप्टर जो बि ऐं हिन जो बि टॉपिक जो मतिलबु। त हाणे उन खां पोइ अचे थो एलर्जीज़। हाणे एलर्जीज़ तव्हां सभिनी खे ख़बर आहे, तव्हां सभिनी खे एलर्जी थी हूंदी। ठीकु आहे। हाणे इहा एलर्जी थींदी छो आहे? इहा इन करे थींदी आहे त तव्हांजी जेकी बॉडी आहे उहा हाइपर सेंसिटिव हूंदी आहे, हद खां वधीक सेंसिटिव हूंदी आहे। पोइ जॾहिं बि फॉरेन सबस्टेंस ईंदो आहे, जेको ॿियो सबस्टेंस परॾेही सम्झो, या जेको तव्हांजी बॉडी खां अननोन हुजे, स्ट्रेंज हुजे, ठीकु आहे, एलियन हुजे, अहिड़ो को सबस्टेंस ईंदो आहे त तव्हांजी बॉडी में उहो अची करे एलर्जी प्रोड्यूस कंदो आहे, ठीकु आहे। ऐं इन सबस्टेंस खे पाण छा था चऊं? एलर्जीन्स चऊंसि था, सही आहे। त एलर्जिक रिएक्शन इन जे करे थींदो आहे त तव्हांजी बॉडी हाइपर सेंसिटिव हूंदी आहे, हद खां वधीक सेंसिटिव हूंदी आहे, जंहिंजे करे जेकॾहिं ॿाहिरियों को अहिड़ो एलर्जीन्स अचे थो त उनखे उहा बर्दाश्त नथी करे सघे, जंहिंजे करे अची करे उहो उनखे डिस्टर्ब करे थो, जंहिंजे करे तव्हांजे अंदरि एलर्जी थिए थी, ठीकु आहे। हाणे इहो छा थो करे? एलर्जीन्स इहो अची करे तव्हांजी ह्यूमन सिस्टम सां रिएक्ट करे थो, ठीकु आहे। This usually happens when the immune system react abnormally to any seemingly harmful substance। जेको बि हार्मफुल सबस्टेंस ॿाहिरों अचे थो, या जेको बि तव्हांखे किथां बि लॻे थो, ठीकु आहे, डस्ट में लॻंदो आहे, या ॿिया हिन जा खोड़ हूंदा आहिनि, एनिमल डेंडर आहे, माइट्स आहे, फीदर आहे, लैटेक्स आहिनि, त उन सां जॾहिं बि तव्हांजो सामनो थिए थो, या उहे जॾहिं बि सबस्टेंस तव्हां सां उन जे कम्युनिकेट कनि था, त तव्हांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो रिएक्ट करे थो एबनॉर्मली, ठीकु आहे। एबनॉर्मली मतिलबु नॉर्मली न, ठीकु आहे। हिकु हूंदो माण्हू नॉर्मल ॿियो एबनॉर्मल, त एबनॉर्मली उन सां करे थो, त जंहिंजे करे उहो हार्मफुल सबस्टेंस जेको आहे उन ते अटैक करे थो, ठीकु आहे। हाणे कॉमन एलर्जीन्स कहिड़ा कहिड़ा आहिनि? डस्ट आहे, ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे, जेकी गंदगी हूंदी आहे, मिटी हूंदी आहे, ठीकु आहे। जॾहिं तव्हां घर में को झाड़ू ॾिए थो त मिटी उॾरे थी, ठीकु आहे, उहा ॾिसो तव्हांखे छा कंदी आहे? ज़ुकाम पैदा कंदी आहे, तव्हांजे अंदरि एलर्जी थींदी आहे उन करे। पॉलिन हूंदो आहे। हाणे पॉलिन छा आहे? इहो पाण मुंहिंजे ख्याल में पोयां पढ़ी आया आहियूं। पॉलिन ॾिसो न, इहो हिकु क़िस्म जो मेल जेको आहे सो अंसर हूंदो आहे हिन जे ॿूटे जे अंदरि, ठीकु आहे। हिनखे नर अंसर बि चइबो आहे, ॻोल्हे में हूंदो आहे। इहो छा कंदो आहे? रिप्रोडक्टिव सिस्टम जेको थींदो आहे प्लांट्स में, उन में कमु ॾींदो आहे। उन सां बि जॾहिं तव्हांजो सामनो थिए थो तॾहिं बि तव्हांखे एलर्जी थिए थी, ठीकु आहे। एनिमल डेंडर मतिलबु जीअं इंसान जी ॾाढ़ी थींदी आहे या वार थींदा आहिनि, ईअं ई जानवरनि जे मथां न, कल्ह जे मथां वार थींदा आहिनि, स्पेशली उन्हनि जे चहिरे ते, सही आहे। माइट्स आहिनि। माइट्स जेके ज़रात हूंदा आहिनि, बिल्कुलु जेके हल्का हल्का ज़रात हूंदा आहिनि, कंहिं न कंहिं शइ जा बचियल ज़रात हूंदा आहिनि, उन सां जॾहिं तव्हां किथे कंहिं काठी जो कमु हले थो, तव्हां उते उनजा जेके सबस्टेंस आहिनि, माइट जा आहिनि, ज़रात आहिनि, या किथे को कोल जो कमु हले थो, या कंहिं बि शइ जो, त उहो जॾहिं तव्हांजो उन सां कम्युनिकेट थियो था, या तव्हांजो उन सां सामनो थिए थो, तव्हांखे छा थो थिए? एलर्जी थी पए, ठीकु आहे। उन खां पोइ फीदर आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, जेके पर थींदा आहिनि। लैटेक्स आहिनि। लेटेक्स छा चइबो आहे? जेको पाण अहिड़ा जीअं पाण ॾे मुश्कबैद हूंदो आहे, त हुन में जॾहिं बि तव्हां को कील हणो या कुझु बि, त हुनजे अंदरूं रस निकिरंदी आहे, ठीकु आहे। त मतिलबु कुझु जानवर जे अंदरि खीर मिल्की टाइप फ्लूइड निकिरंदो आहे, हुनखे पाण लेटेक्स चवंदा आहियूं, जंहिंजो पेपर बि ठहंदो आहे पंहिंजो हे, ठीकु आहे। उहो आहे। या वरी जेको आहे सो कुझु अहिड़ा फूड्स बि आहिनि जंहिंमें जेको आहे तव्हांखे एलर्जी थी करे, जंहिंमें नट्स आहिनि, पीनट्स आहिनि, ठीकु आहे। उहे बि तव्हांखे छा था कनि? जेको आहे सो नट्स एंड पीनट्स, ग्लूटेन, ठीकु आहे। इन जे करे बि तव्हांजे अंदरि जेको आहे सो इलाही ख़तरनाक क़िस्म जी एलर्जी अचे थी, ठीकु आहे। हाणे पीनट्स या ॿिया जेके नट्स जेके तव्हां कंज़्यूम कयो था, त तव्हांजे अंदरि जेको आहे सो लाइफ थ्रेटिंग, ठीकु आहे, मतिलबु ज़िंदगी खे नुक़सानु ॾियण वारी कंडीशन पैदा थिए थी, सही आहे। हाणे हिन में छा थींदो आहे? जॾहिं बि तव्हां पीनट्स खाईंदा आहियो, या जॾहिं बि तव्हांखे का एलर्जी थींदी आहे, ठीकु आहे, कंहिं बि क़िस्म जो, त उहा तव्हांजे टिश्यू खे सॉइलिंग अप कंदी आहे, माना थुल्हो कंदी आहे, मोटी सॉइलिंग, जीअं तव्हांजे जिस्म जे कंहिं बि हिसे में चवंदा न, यार थुली थी वई आहे, सॉइल थी वई आहे, ठीकु आहे, सॉइलिंग अची वेंदी आहे। ऐं उहा ब्लॉक कंदी आहे छा? के एयरवेज़ खे, जेकी ॿाहिरों एयर ईंदी आहे उनखे ब्लॉक कंदी आहे। उन खां पोइ छा थींदो आहे? एनाफाइलेक्स शॉक। हाणे एनाफाइलेक्स शॉक जेको आहे इहो ॾाढो ख़तरनाक आहे, इहो तव्हांजी जान बि वठी सघे थो, मतिलबु इहो इंसान जी जान बि वठी सघे थो। इहो हर छा चइबो आहे सो इलाही ख़तरनाक जेको आहे सो शॉक लॻंदो आहे, एयरवेज़ बंदि थी वेंदा आहिनि, सही आहे।
त डिफ़िकल्टी थींदी आहे तव्हांखे ब्रीथिंग में, तव्हांजा टिश्यू जेको स्वेलिंग अप थींदा आहिनि, ब्लॉक कंदा आहिनि एयरवेज़ खे, नतीजे में छा थींदो आहे, एनाफिलक्स शॉक थींदो, इहो पुछंदो आहे एनाफिलक्स शॉक यानी कि थींदो, इहो एलर्जी जे करे थींदो आहे, इहो तव्हां जेको आहे सो लाइफ थ्रेटिंग आहे, ठीकु आहे, ज़िंदगी ख़तरो बि आहे हिन में। हाणे इन जा एलर्जीज़ जा कहिड़ा हूंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे, नकु वहंदो आहे इंसान जो, ठीकु आहे, रेनी नोज़ हूंदो आहे, ठीकु आहे, उन खां अलावा इची हूंदो आहे, ठीकु आहे, तव्हांजी आइज़ जेके आहिनि सो उहे रेडिश थी वेंदियूं आहिनि, ठीकु आहे, उन खां अलावा स्किन में रैशिस पइजी वेंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं ॿियो अस्थमा जेकी आहे इहा बि जेको आहे सो हिकु एलर्जिक डिज़ीज़ में अचे थी, ठीकु आहे। अस्थमा जेको आहे सो क्रॉनिक डिज़ीज़ बि आहे। हाणे क्रॉनिक डिज़ीज़ पाण हुनखे चवंदा आहियूं जेको लॉन्ग लास्टिंग हुजे, ठीकु आहे, जेको इलाही अरसे ताईं तव्हांजे जिस्म में मौजूदु रहे, ठीकु आहे, जीअं हाणे हार्ट डिज़ीज़ आहे, ठीकु आहे, कैंसर आहे, ठीकु आहे, कैंसर खां अलावा ॿियूं जेके आहिनि सो जीअं स्ट्रोक आहे, इहे सॼियूं लॉन्ग लास्टिंग डिज़ीज़ हूंदियूं आहिनि। अस्थमा बि लॉन्ग लास्टिंग डिज़ीज़ हूंदी आहे। क्रॉनिक डिज़ीज़ बेसिकली इहो मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां, हुनखे चइबो आहे जेको कंहिं मुआशिरे में घणे अरसे ताईं रहे, ठीकु आहे, जीअं पाण वटि हार्ट डिज़ीज़ रहे थी, ठीकु आहे, इलाही माण्हुनि में आहे, हेपेटाइटिस आहे, उन खां अलावा अॼुकल्ह ब्लड प्रेशर हर को मरीज़ थी वियो आहे, शुगर थी वई आहे, मतिलबु क्रॉनिक डिज़ीज़ उहे आहिनि जेके लॉन्ग लास्टिंग हूंदियूं आहिनि। अस्थमा बि लॉन्ग लास्टिंग हूंदी आहे। हाणे अस्थमा छा कंदी आहे, इफेक्ट कंदी आहे तव्हांजी ब्रोंकाई खे। हाणे ब्रोंकाई छा आहे त तव्हांजी जेकी जेको आहे सो लंग्स आहे, ठीकु आहे न, इन्हनि जे मथां जेको आहे न जा 2 लार्ज ट्यूब हूंदा आहिनि, ठीकु आहे, जेके एयर उन जी विंड पाइप जे थ्रू एयर खे खणी वेंदा आहिनि लंग्स जे, ठीकु आहे, उनखे पाण ब्रोंकाई चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे ब्रोंटियोलोस छा खे चइबो आहे त इहो जेको आहे सो हिकिड़ो एयर पैसेज हूंदो आहे, ठीकु आहे, इनसाइड लंग्स जे अंदरि एयर पैसेज हूंदो आहे, जंहिंजे करे हवा जो अमल दख़ल रहंदो आहे, ठीकु आहे। इन्हनि खे वञी करे इहो जेको आहे सो अफेक्ट कंदो आहे, जंहिंजे करे तव्हांखे साह में तकलीफ़ थींदी आहे। साह में तकलीफ़ इन करे थींदी आहे तव्हांजे लंग्स खे प्रॉपर एयर मिलंदी न आहे, छो त ब्लॉक थी वेंदा आहिनि ॿई, जंहिंजे करे एयर जो जेको आहे सो इनसाइड वञणु जेको आहे सो मुश्किल थींदो आहे, जंहिंजे करे तव्हांखे अस्थमा थींदो आहे, तव्हांजे साह जी तकलीफ़ थींदी आहे, सही आहे। हाणे इन खां पोइ अचे थो डिफिशंसी डिसीज़। हाणे डिफिशंसी डिसीज़ छा हूंदी आहिनि, मतिलबु कंहिं बि शइ जी कमी तव्हांजे अंदरि, ठीकु आहे। हाणे तव्हां पाण हिनखे इलाही डिटेल में पढ़ी बि आया आहियूं, हिन खां अॻु में बि रिविजन थी वेंदी तव्हांजी, त पाण पढ़ियोसीं त तव्हांजे अंदरि हार्मोन्स थिए थो, ठीकु आहे, या मिनरल्स, न्यूट्रेंट्स या विटामिन्स, इन्हनि मां कंहिं बि शइ जी कमी अची थी वञे त उहो अचे थो छा में, डिफिशंसी में, सही आहे। उन तव्हांजे अंदरि मतिलबु कंहिं न कंहिं फंक्शन जी डिफिशंसी थिए थी, हिन खे पढ़ूं था अकर ड्यू टू द डिफिशंसी ऑफ हार्मोन्स, मिनरल्स, न्यूट्रेंट्स एंड विटामिन्स, ठीकु आहे। इन्हनि जी कमी जी वजह सां, डिफिशंसी मतिलबु कमी, कंहिं बि शइ जी घटिताई हुजनि, खोट हुजनि, कमी हुजनि, ठीकु आहे, उन घटिताई जे करे तव्हांजे अंदरि छा थो थिए, डिफिशंसी डिज़ीज़ अचनि थियूं, ठीकु आहे। ऐं डायबिटीज़ जेको आहे सो उहा बि जेको आहे सो डिफिशंसी डिज़ीज़ आहे। इहा छो थी अचे त तव्हांजे जेकी इनेबिलिटी आहे तव्हांजे अंदरि, ठीकु आहे, त यूटिलाइज़ इंसुलिन खे असांजी बॉडी सही तरीक़े सां न कंदी आहे, जंहिंजे करे असांखे डायबिटीज़ थींदी आहे, ठीकु आहे। अॼुकल्ह हर घर में तक़रीबन डायबिटीज़ जा मरीज़ आहिनि। उन खां पोइ गॉइटर आहे, ठीकु आहे। गॉइटर जेको आहे सो हाणे इहो छाजे करे ख़ासि थींदो आहे त हिकिड़ी प्रोटीन हूंदी आहे ख़ासि, असांजी डाइट में असां प्रोटीन जी नहीं वठंदा, जंहिंजे करे असां में गॉइटर जी डिफिशंसी थींदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ किशोकर आहे। किशोकर जेको आहे सो इहो छाजे करे थिए थो, इहो बि प्रोटीन जे न हुजण जे करे, असां जेकी डाइट मतिलबु जेको असां खाधो खाऊं था, डेली जेको इंटेक कयूं था, उन में जेको आहे सो प्रोटीन जी कमी जे करे गॉइटर थिए थो, ठीकु आहे। किशोकर जेको आहे सो उहो बि प्रोटीन जी इंटेक पाण नथा कयूं, जंहिंजे करे इहा बीमारी थिए थी, ठीकु आहे। उन खां पोइ पाण विटामिन्स में पढ़ी आयासीं, हिते एग्ज़ाम्पल मां ॾिनो वरी, त विटामिन बी जेको आहे सो उन जी डिफिशंसी काज़ करे थी बेरी खे। हाणे बेरी डिज़ीज़ जेको आहे पाण डिटेल में पढ़ी आया आहियूं, सही आहे। उन पोइ हाणे गॉइटरीज़। हाणे गॉइटराइड जेको आहे सो छा आहे, गॉइटर एबनॉर्मल इनलार्जमेंट आहे थायराइड ग्लैंड जी, तव्हांजे गले में जेको आहे सो नेक जे हेठां हिते जेको आहे सो इहो जेको ग्लैंड आहे हिनखे थायराइड ग्लैंड चइबो आहे, ठीकु आहे। हाणे इहो छा थो करे त इहो ब्लॉक करे थो ओसिफेगस खे, ठीकु आहे, या ॿियनि आर्गन खे, चेस्ट एंड नेक जा जेके ॿिया आर्गन्स हूंदा आहिनि उन में उहो उनखे ब्लॉक कंदो आहे, ठीकु आहे, जंहिंजे करे एयर जो जेको वेज़ आहे उहो सही न थींदो आहे, इनखे पाण गॉइटर चवंदा आहियूं। थायराइड ग्लैंड किथे हूंदो आहे, नेक में हूंदो आहे, ठीकु आहे। हा, इहो छा कंदो आहे तव्हांजी ब्रीथिंग में, ठीकु आहे, या तव्हांखे खाइण में तकलीफ़ ॾींदो आहे। जॾहिं तव्हां हिनखे निड़ी में सूरु हुजे न हिते थायराइड ग्लैंड में, त तव्हां जॾहिं बि गिरह खाईंदा आहियो या को निवालो वठंदा आहियो, त जॾहिं तव्हां हुनखे इंटेक कंदा आहियो त उहो इलाही मुश्किल सां तव्हांजी निड़ी मां हेठि वेंदो आहे, ठीकु आहे। उहो छाजे करे वेंदो आहे त तव्हांजो थायराइड ग्लैंड खे ओसोफेगस या ॿियनि आर्गन खे उहो ब्लॉक करे छॾींदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अचनि था ब्लड डिज़ीज़िस। ब्लड डिज़ीज़िस पाण हिनखे अॻ में पढ़ी आहियो त बाबा रत जा जेकी कमी जे करे या रत में जेके 4 मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि में कंहिं बि शइ में
डिसफंक्शन अची थो वञे या कंहिं बि शइ में का कमी अची थी वञे या कंहिं में बि का जेको आहे सो रंडक अची थी वञे या कंहिं को फंक्शन सही नथो परफॉर्म करे जंहिंजे करे ब्लड डिज़ीज़ थींदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे पाण पढ़ी आयासीं त ब्लड में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। ब्लड में 4 शयूं हूंदियूं आहिनि। प्लाज़्मा हूंदी आहे, ठीकु आहे, WBCs, CS अथव, ठीकु आहे, वाइट ब्लड सेल्स, उन खां पोइ RBCs आहे, रेड ब्लड सेल्स एंड प्लेटलेट्स। हाणे इन्हनि चइनि मां कंहिं बि हिक में जेको आहे सो अफेक्ट थिए थो त उनजे करे ब्लड डिसऑर्डर्स थींदा। ठीकु आहे, हाणे ब्लड डिसऑर्डर्स में कहिड़ा कहिड़ा थींदा इलाही आहिनि, पाण अॻे में पढ़ी आया आहियूं, पर मेन जेके ईंदा आहिनि उहे ई आहिनि। लेक्यूमिया आहे, हाणे ठीकु आहे, लेक्यूमिया छा आहे? हाणे लेक्यूमिया जेको आहे सो अहिड़ो कैंसर आहे जेको बोन नेरो में हूंदो आहे, इनखे बोन नेरो कैंसर बि चइबो आहे। हिनखे लेक्यूमिया खे, हे इलाही रिपीटेड अथव, बोन मेरो कैंसर आहे, हे ब्लड जी बीमारी आहे। ठीकु आहे, ब्लड में जेको अंदरि बोन मेरो में कैंसर थींदो आहे हुनखे पाण लेक्यूमिया चवंदा आहियूं। ठीकु आहे, माइलोमा इहा बि हिकिड़ी कैंसर आहे। इहा छा कंदी आहे त जेको तव्हांजे प्लाज़्मा सेल आहे न बोन मेरो जे अंदरि थींदो आहे, उन जे अंदरि जी कैंसर हूंदी आहे इहा। ठीकु आहे, उन खां पोइ सिकल सेल एनीमिया। हाणे सिकल सेल एनीमिया छा आहे? हाणे तव्हां ॾिठा हूंदा इलाही सारा ॿार हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि जेको आहे सो ब्लड जी जेको आहे सो बीमारी थींदी आहे, पर उहा बीमारी उनजी इनहेरिटेड हूंदी आहे, मतिलबु विरासत में मिलंदी आहे, माउ खां मिली, पीउ खां मिली, त उहा जेकी आहे सो हिकु ख़ानदान में हलंदी ईंदी आहे बीमारी। ठीकु आहे, सिकल सेल एनीमिया बि उन जो हिकिड़ो क़िस्म आहे। ठीकु आहे, इहा इनहेरिटेड रेड ब्लड सेल जो डिसऑर्डर आहे। ठीकु आहे, हिन में रेड ब्लड सेल जी कमी हूंदी आहे, RBCs, रेड ब्लड सेल्स। ठीकु आहे, त सिकल सेल एनीमिया छा आहे? इनहेरिटेड बीमारी आहे, ब्लड डिसऑर्डर आहे। ठीकु आहे, माइलोमिया छा आहे? इहा त तव्हांजी जेकी बोन मेरो में प्लाज़्मा सेल्स हूंदा आहिनि उनजी कैंसर आहे। ठीकु आहे, लेक्यूमिया छा आहे? इहा बोन मेरो जी कैंसर आहे। ठीकु आहे, इहे सॼियूं छा आहिनि? ब्लड जूं डिज़ीज़ आहिनि। उन खां पोइ डिज़ीज़ काज़िंग एजेंट्स। हाणे एजेंट्स हूंदा आहिनि कुझु, हाणे पाण अॻे में पढ़ी आया आहियूं त बाबा माइक्रो ऑर्गेनिज़म आहिनि। ठीकु आहे, उनजे अंदरि मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि, जीअं वॉर्म्स आहे। ठीकु आहे, उहो छा थो करे त तव्हांजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं फैलाए थो। ठीकु आहे, उहो तव्हांजे जिस्म जे अंदरि अचे थो त तव्हांजे जिस्म जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं फैलाए थो। जीअं तव्हां ॾिसो वॾनि शहरनि में तव्हां पाणी पीअंदा आहियो, उन पाणी साफ़ु न आहे हूंदो जेको लाइन मां ईंदो आहे, जेकॾहिं तव्हां मिनरल वाटर जो इंटेक नथा कयो त उहो उन ऑर्गेनिज़म उन जे थ्रू तव्हांजे जिस्म वञी करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा फंक्शन खे रंडक विझंदा, जंहिंजे करे तव्हांजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं पैदा थींदियूं। ठीकु आहे, हाणे डिज़ीज़ काज़िंग एजेंट्स में जेको आहे सो कहिड़ी कहिड़ी बीमारी थींदी? प्लॉग थिए थी, पाण पढ़ी आया आहियूं प्लॉग छा थींदी आहे, कोलेरा पढ़ी आया आहियूं छा थींदी आहे, टेटनस पाण पढ़ी आया आहियूं जेको ॾंदनि खे जॉल आग थी वेंदो आहे। ठीकु आहे, उन खोलणो पवंदो आहे, वॉपिंग कफ। ठीकु आहे, इलाही ख़तरनाक आहे, हेपेटाइटिस आहे, ABCD, इहे सॼियूं जेको सो छाजे करे थींदियूं आहिनि त इहे मल्टी सेल्युलर जीअं वॉर्म्स हूंदा आहिनि, अहिड़ा जेके आहिनि सो बिल्कुलु जेके पाण खे नज़र ई न ईंदा, उहे जॾहिं पंहिंजी बॉडी जे अंदरि वेंदा आहिनि त वञी करे उहे डिसफंक्शन्स क्रिएट कंदा आहिनि, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं थींदियूं आहिनि। हर मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ डिज़ीज़ पैदा करे थो। ठीकु आहे, पर इहे मेन शयूं जो वन पेपर जे हवाले सां तव्हांखे इहे शयूं यादि हुजनि त इहो हुयूं पंहिंजी डिज़ीज़, इहो हुया हिन जा टाइप्स, पाण जी क्लासिफिकेशन कईसीं। हाणे पंहिंजो सुभाणे इंशाल्लाह ह्यूमन फिज़ियोलॉजी जे टॉपिक जी तरफ़ वापसि हलंदासीं।